अस्सलाम वालेकुम दोस्तों, माया ताजो पंहिंजो असलम भुट्टो। मां चवंदो त असां प्लेनेट ते लाथा विया आहियूं इंसान ज़ात खे ख़ुशि करण लाइ, उन्हनि जा दुख सुख मीडिया जे थ्रू वंडण लाइ। दोस्ती निभाई सलाह सां जी, ऐं हिकदमि वरी पोइ तव्हां गच वरसो वरी ॻाल्हायो बि न। का बि वजह को इंसान को वक़्तु अहिड़ो ईंदो आहे जो दिलि खटी थी पवंदी आहे। साईं शफ़ी मंशा असांजो सदाबहार हीरो अहिड़ो त एक्टर पाकिस्तान में अलाह करे ॿीहर पैदा थिए। मंज़ूर मुराद जेको आहे सो पंहिंजी हुन ड्रामे जी हीरोइन सां वञी लंच कंदो हुयो, छा इहो सही आहे? असलम तूं सफ़ा पोयां पइजी विया। हाणे मां पंहिंजी न्याणी तुंहिंजे पुट खे पढ़ाए ॾे, पर उहा न्याणी शादीअ जे राति तुंहिंजे घर मां गायब थी वई। काॾे गायब थी वई? आसमान की हिस या ज़मीन खाई वियसि। रिश्तेदारनि खां वधीक दोस्त सुठा लॻंदा आहिनि मूंखे।